आहे, राइटर आहे मोहतरम वज़ीर जमाली साहब, सॼी सिंध सुञाणींदी हूंदी, इलाही सारा ड्रामा ऐं हींअर सिंध टी वी ते अदे फिल्म बि हली हुई अला मालिक जे नाले सां, जेका अदे जी लिखियल हुई। ऐं हीअ सॼी असांजी टीम मौजूदु आहे। असांजो यूट्यूबर सुहेल पीज़ाल साहब जेको रिकॉर्डिंग करे रहियो आहे, हेॾा यासीन शर साहब जंहिंजो चैनल आहे यूट्यूब ते, इहे संगत मौजूदु आहे। सॼी संगत साईं गुलाम मुस्तफ़ा, भा मज़हर, भा नजफ़ ऐं साईं। असांजा वॾी ख़ुशीअ जे मसर में इहो आहे जेका तव्हांखे असां शख़्स सां मिलाइणु चाहियूं पिया। धक हिकु फिल्म जी शूट हली रही आहे। लास्ट टाइम साईं असां राज राणी ड्रामे में सैयद सदाम हुसैन शाह जेको अहमदपुर सां तालुक़ु रखे थो ऐं तारीफ़ पंहिंजो साईं ख़ुदि अञा कराईंदो, वधीक असांजो वॾो तारीफ़ आहे। पर आख़िरी दफ़ो साईं राज राणी ड्रामे में असां सां गॾु कमु कयो हुयो। इलाही ड्रामा कनि साईं, कारो सिजु, कंडनि जी सेज ऐं वॾी जन्नत धाड़ेल, खैरा धाड़ेल फिल्मुनि में बि साईं किरदारु करे चुको आहे। कसम फिल्म, इलाही सारी फिल्मूं कयूं साईं। ऐं मशहूरु आर्टिस्ट आहे अहमदपुर जो, ज़िले खैरपुर जो, तालके किंगरी जो। पर हींअर साईं पंहिंजो तारीफ़ पाण कराईंदो सुहेल साहब तव्हांखे। त साईं जी साईं मां तव्हांजो ॼातल सुञातल सैयद सदाम हुसैन शाह बुखारी, अहमदपुर जे लॻे नंढड़ो ॻोठु म्याणो ख्वाजा पुल जे वट में, पीर बादल शेर जे आम्हूं साम्हूं तव्हांजे दीदार तलबगार, बेहस दिल जो बादशाह, बेक़रार शिकार। अहमदपुर जे लॻे नंढड़ो ॻोठु म्याणो ख्वाजा पुल जे वट में, पीर बादल शेर जे आम्हूं साम्हूं तव्हांजे दीदार तलबगार, बेहस दिल जो बादशाह, बेक़रारी शिकार, दुआन ॼण जो आदि सैयद सदाम हुसैन शाह बुखारी। ऐं साईं जेकॾहिं दोस्त तव्हांजे केरु अचनि इहा एड्रेस पकी करे यादि करे त पोइ हुनखे मानी त खाराईंदव, चांहि त पीआईंदव, बोतल पीआईंदव, या बसि ईअं ई मोटाए थींदो? एॾी एड्रेस जो तव्हां यादि करे अचनि न, उनजी बाक़ाइदे ख़िदमत कंदासीं जेको हाल हुयो। बहरहाल ही फ़क़ीर सैयद आहे दोस्तो, मिड़ई साईं सां मज़ाक़ूं हूंदियूं आहिनि, मुहबतूं आहिनि साईं सां। ऐं दिलबर सैयद आहे असांजो, ऐं साईं फ़क़ीर सैयद आहे, साईं जी दुआ बि लॻंदी आहे। पर आहे साईं जो शौक़ु, छो त हिकिड़ो दिली शौक़ु आहे। मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ शौक़ु रखंदा आहिनि, कुझु कुतनि जा, कुझु डांडनि जा, मसइलनि जेके बि आहिनि। पर साईं जो हिन फील्ड सां इश्क़ु आहे, सो वीचारो ईंदो आहे ऐं असां गॾु हूंदो आहे, दुआऊं बि ॾींदो आहे, कमु बि कंदो आहे। मां साईं खां हिकिड़ो नंढिड़ो सुवालु पुछंदुसि। जी त मुर्शिद साईं, तव्हां असांखे इहो ॿुधायो, तव्हां एड्रेस तव्हां पंहिंजे हिकिड़े ॻोठ जी ॿुधाई या ॿटनि जी ॿुधाई? मुंहिंजी पंहिंजी एड्रेस आहे, पर इहा एॾी वॾी एड्रेस आहे एड्रेस माना पोइ महिमान न अचे जीअं, न अचे जीअं मुंहिंजो तमामु प्यारो नंढो भाउ ऐं मस्तु सैद आहे। हूँ हमेशह पंहिंजी फिल्मनि में, केतिरी सातरी फिल्मनि में ऐं कंडनि जी सेज ड्रामे में तमामु वॾो कैरेक्टर मस्त जे नाले सां ई इनखे जेको आहे सो करायो। ऐं ॾाढो सुठो, हेॾा वॾा वार कुलनि ताणी पवंदा हुया ऐं ॾिसण में ईअं लॻंदो हुयो त ॼण बाइका ते हिकिड़ो बर्फ़ानी रिश निकितो थो अचे। अॼु हे असांजे हिन सेट ते सभिनी दोस्तनि जी दिलि जी विंदर बणियल आहे, जीअं न हिकिड़ो मासूम ॿावड़ो हूंदो आहे, पर आहे बोगलो थोरो विञायल आहे। ओ तो हुन पीर बादल शाह खां विञाइजी वियो, हिनखे खणी आया पठण, ट्रक में खणी आयासीं, बोरी सम्झी खंड जी बोरी आहे, पोइ फिटी करे असांजे नड़ में लॻल आहे। हाणे जिथे वञो त असां सां गॾु आहे। हिन तार इहो ई आहे। थैंक यू सर, थैंक यू। हाणे कहिड़ो सीन हलो भाउ। ठीकु आहे, हाणे हिनखे कंहिं जॻह मोर्चनि में ठीक है, बाचो क्यों नीलू कुलियो फायर फायर आउट 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 ठीक है साईं भी नहीं है सन साईं हल रे हल हल जान हमारी ये यार हां हिदायत करे अबा यो जामेश्वरी शरबत को ठीक है साईं अचो साईं फायरिंग करे वही रहा पासे आए तो लिखी भी वञो साईं माना पोते माना झटको लियो पोते पाण जी ख़बर पे ता फायर क्यों था जी साईं क्यों पहले को भी हां वरी वरी अचो उते मछो कढो डुंगर हियो ॾारे छॾींदो साईं क्यों साईं डुंगर हाँ ॾारे छॾींदो साईं ॾारे तुंहिंजे साम्हूं दादन बीठो आहे दादन छो जो तुंहिंजे साम्हूं दादन बीठो आहे दादन फायर फायर करें दादन दुश्मन लाइ ॾहकाओ आहे छो जो दादन दुश्मननि लाइ ॾहका आहे हुनजी गोली लॻी हमरा खे थोरो खिलियो ख़ुशि थियो
हाणे हुन अदा सदके पंहिंजे खे लॻे गोली थोरो मायूस थी वञे। फायर फायर हाणे भाउ सदके त निकिरी अचु। फायर करे फायर 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 कर आउट थी वञे। ओ बस ठीकु आहे ठीकु आहे हाणे पंहिंजो मतिलबु ओके हाणे हड़की पे मूं पते थोरो पते 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 जा अञा सुहिणो करे यार खे अच्छा आउट थी तो आउट किधर घणो मोते ना ओके कितना उठ रहे हलड़े बिल्ला हलुड़े बिला तुझे ख्वाब में छीछड़ा नवींदे दिलावर नाव थी मुंहिंजो दिलावर। अरे दिलावर नालो थई मुंहिंजो दिलावर माना हिक धक में खत्म। दिलावर धक ई हिकु कंदो आहे पोइ फायर कर। दिलावर धक ई हिकु कंदो आहे। ठीक है इहो ॾियां हिकिड़ी हा हा हिकु चई पोइ फायर कर। दिलावर धक ई हिकु कंदो आहे। गोली लगी हमरा के फायर कर खुश थी। वो थोड़ो एंगल चेंज कर फायर जो हेडे वारी कर रहा है। ये मना लिखो भी आउट थी हेडो वण हेडो थी हाणे तो हथियार खणी अच आज़ार थी हथियार अगे में आण हेड हे थी ता तो हिन जगह पोते हथियार पोते कर मोरे कर हथियार पोते हथियार मोरे करे हम मोते है पोते ही दिल पर दुश्मन के धक ई हिकु कंदो आहे। दिलावर दुश्मन के धक ई हिकु दिलावर दुश्मन खे धक ई हिकु कंदो आहे। आउट करे हाल बगा